त यार खणो पंहिंजा हेडफोन हलूं था हिकु अहिड़े चूते वटि जेको माना सॼो ॾींहुं टिकटॉक ते रोईंदो आहे। हाणे रोईंदो छाजे करे आहे? हुनखे गंबा ॾुख आहे न। जे माना साईं कंबर वारे चयो इसको बुखार है नहीं, इसको बुखार नहीं कीड़ा है इसको, उहो तव्हां ॿुधो यार मां शमन मिरालिया गाना ॿुधा पुराना गाना अलाए छा आहिनि यार। यार इरशाद जागीरानी हेॾे में यार पुराने के मुंहिंजी यार कीअं थो लिखे तूं अहिड़ा कलाम मां टटा त तुम भी खा गया भेण के उस्ताद मूंखे हिन कलाम सफ़ा अंतरा लाॻे यार खाई छॾियो आहे यार। कीअं थो यार छा उस्ताद तूं कलाम मूंखे अलाए छा थो थिए यार। नहीं तू वॾो कंजर ऐं पहिरें खे सम्झाऊं तो डायरेक्ट चवां तो सिधो चवां तो। हाणे हिन चूते खे लॻे थो त इहो जेको मां कयां थो न इहो माना मूंखे माण्हू पसंदि कंदा आहिनि। लाइक भई उहे कंदा आहिनि जेके हिन वांगुरु चरिया हूंदा आहिनि, जेके माना इमोशनल थी वेंदा आहिनि हिन जे इन कूड़े रोअण ते। माना तूं छा साबित करणु थो चाहीं? माना छा जीअं माना तूं चुतियापे में माना ईअं रोई थो कूड़ो त माण्हू बि माना ईअं रोअनि। इहे गूं वारे जेको आइडिया आहे कीअं था सोचो पंहिंजे दिमाग़ में तव्हां? माना इहे हर वीडियो में ईअं चुतियापो कंदो आहे लानत। हाले तूं ॾाढे जे उमिरि वारा गाना खणी थो अची ईअं बि चई थो सघीं न आराम सां। भाई तव्हां ही शमन मिराली जो गानो ॾिसो यार, वीआईपी गानो आहे यार। ईअं बि चुतिया चई थो सघी आराम सां। रोअण जी कहिड़ी ज़रूरत? माना छा तोखे ॾुख आहे? चुतियो न कर माण्हुनि खे। ही लानत वीडियो खां अॻु में ईअं कंदो हूंदो ऐं ईअं करे इरशाद जागीरानी जो गानो ॿुधा यार उन मारे छॾियो यार। रोअण जो कहिड़ो फ़ाइदो? लंड ठहियल माण्हू सिंपल बि चई थो सघे न यार। कीअं सोची था अचो अहिड़ो कंटेंट त माना असां अहिड़ो चुतियापो कंदासीं ऐं माण्हू असांखे साराईंदा। पोइ वरी छोरा चवंदा यार तूं माना घटि वधि ॻाल्हाईंदो यार। इन्हनि जो अहिड़ो चुतियापो ॾिसी करे माना बाहि लॻंदी आहे। यार अॼु मां उस्ताद ममता लाशारी जो कलाम ॿुधो आहे जेको बाबा साईं जो कलाम अथसि। मां कलाम ॿुधो आहे मज़ा न वठी मां कलाम ॿुधी मूंखे पंहिंजे बाबा साईं यादि अची वियो आहे। ममता लाशारी जो गानो ॿुधी उहो माना पीउ खे यादि थो करे। यादि कीअं थो करे? वीडियो थो भरे टिकटॉक में, हिते स्पीकर लॻल आहे, मथां आवाज़ सही न अचे माण्हुनि वटि, हिते स्पीकर लॻल आहे ऐं ममता लाशारी जो गानो ॿुधी मुअल पीउ खे यादि थो करे। कंजर माना तव्हां हिन क़ौम खे एॾो चुतियो सम्झो आहे जेको माना इमोशनल ब्लैकमेल कंदो। ममता लाशारी जो गानो ॿुधी माना तूं पंहिंजे पीउ खे यादि थो करीं। माना हू तोखे पीउ यादि कोन्हे। इन में टटे जहिड़ी शिकल करण जी कहिड़ी ज़रूरत आहे यार? माना ममता लाशारी जो गानो हाणे यार सफ़ा माना रोआरे छॾी। चुतिया माण्हू भाउ मुंहिंजा तूं आराम सां बि चई थो सघीं। माना मशहूर थियण लाइ टटे जहिड़ी शिकल करे दिमाग़ में गूं भरे कॉन्टेंट खणी अची माना ईअं माण्हुनि खे तव्हां चुतियो कंदो। ए बाबू यार बाबू माना पीउ तोखे छॾे विया, वॾो करे पाले पोसे, माना तोखे वॾो कई। माना इन जे करे वॾो कई त तूं हिते स्पीकर हणी टिकटॉक में वीडियो ठाहे ऐं ममता लाशारी जो गानो ॿुधी माना तूं मूंखे यादि करीं। अरे लानत वञी कमकार जी बि कर। जे तव्हांजो पीउ दुनिया छॾे वियो आहे तूं निमाज़ क़ुरान पढ़ी वञी मग़फ़िरत जे लाइ दुआ करींसि त या अल्लाह मुंहिंजे पीउ जा गुनाह माफ़ कजां। उहो सुठो अमल आहे। या तूं पंहिंजे पीउ खे माना ममता लाशारी जे गाननि में यादि कर। सो बि माना लाइक ऐं फॉलोअरनि जे करे माना हिते स्पीकर हणी वीडियो ठाहे माना पाण खे मशहूर करण जे लाइ पीउ जे लाइ हां कोन भाटियो तुंहिंजो। तोखे माना इहो वीडियो में रीच खपे। ॿुढी मरड़े कंजर तव्हां ॼणनि खे गैरत बि कोन्हे न।